अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अॼु असां सबक़ पढ़ंदासीं पहिरियों हमद जी माना आहे अल्लाह साईं जी तारीफ़ में हमद। उहो पढ़ियो वेंदो। इलाही करम कर असां ते करारी सुर में पढ़ंदासीं। तव्हां गॾिजी करे मूंसां साथ ॾियो ऐं सुर में गॾिजी पढ़ायो। ठीकु आहे? हिकु दफ़ो मां पढ़ी वेंदुमि, पोइ वरी मूंसां गॾिजी तव्हां सुर में पढ़ाइजो। इलाही करम कर असां ते करारी आयूं असुल खां सभु ॾुखियाई दोहारी। इलाही करम कर असां ते करारी आयूं असुल खां सभु इलाही करम कर असां ते करारी आयूं असुल खां सभु ॾुखियाई दोहारी। इलाही करम कर ॾिजे दीन ईमान पंहिंजे करम सां कसो कोरे कढो जियां कुफारी। ॾिजे भला आण का सुख संदी